अस्सलाम वालेकुम। मां आहियां शाइक नारेजो ऐं मुंहिंजो प्यारो हिकिड़ो दोस्त आहे निसार जमाली। हुनजो ऑफिशियल पेज आहे फेसबुक ते, उनखे लाइक कयो, उनखे शेयर कयो। ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, हमेशह दमादम सिंध में बि मूंखे काफ़ी राय ऐं कुझु गेम्स जे हवाले सां मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो रहंदो आहे। बेस्ट ऑफ लक निसार जमाली। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि रखे, आबाद रखे। खोड़ सारी दुआऊं, खोड़ सारो नेकनि तमन्नाऊं अव्हां सां गॾु। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहे त काफ़ी क्रिएटिव छोकिरो आहे, काफ़ी मेहनती छोकिरो आहे। मुंहिंजी त दुआऊं ऐं हर वक़्तु तव्हां सां नेक तमन्नाऊं आहिनि। एंड बेस्ट ऑफ लक। ऐं तव्हांखे बि चवंदुसि, जेके दोस्त निसार जमाली जो पेज ॾिसनि था उनखे लाइक बि कनि, उनखे शेयर बि कनि। ऐं जेकर तव्हांजा के आइडियाज़ आहिनि त उहे बि तव्हां डिस्कस कयो, उहे बि तव्हां शेयर कयो। ऐं ज़िंदगी नालो आहे ख़ुशी जो, त ख़ुशि रहंदा कयो, हमेशह ई आबाद रखिजो। एंड प्राउड ऑफ यू निसार जमाली, लव यू एंड कीप गोइंग, कीप इट अप। अल्लाह ब्लेस यू। खोड़ सारी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। थैंक यू निसार जमाली। ऐं ज़रूरु निसार जमाली जे ऑफिशियल पेज खे लाइक कयो ऐं शेयर कयो।